नादिम पनवा किल वेझो शादीशुदा औरत मुबैना तौर ज़हर पी आपघात करे छॾियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर एहसान भट्टी। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पनवाकिल भरिसां शादीशुदा औरत मुबैना तौर ज़हर पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। नारी जे वालिद पारां जेको आहे संदसि मुड़ुस ऐं सावरनि मथां इल्ज़ाम लॻायो आहे। मां ॿुधाईंदो हलां, पनवाकिल कैंट थाणे जी हद बाती चौक में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते चांदनी मारवाई नाले शादीशुदा औरत मुबैना तौर ज़हर पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। घर वारनि मूजिबि नारी जे घर अंदरि ज़हर पी बेहोश थी पई, जंहिंखे गणती जोगी हालत में तालका अस्पताल पनवाकिल पहुचायो हुई, जिते डॉक्टरनि पारां ख़राब हालत हुअण जे सबबि नारीअ खे फौरी तौर सख़्तु रेफर कयो वियो, पर रस्ते में नारी जेको आहे सो चांदनी दम ॾेई छॾियो। मरहूम नारीअ जे वालिद सख़्तु इल्ज़ाम हणंदे जेको आहे सो चयो आहे त संदसि धीअ खे मुड़ुस ऐं सावरनि मुबैना तौर ज़हर पीआरियो आहे, जंहिं सबबि हू फोती वई आहे। ॿिए पासे नारी जे मुड़ुस मुनवर मारवाई त जेको आहे सो सभु इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त मां कराची वञी रहियो हुयुसि, हिन ॻाल्हि ते नाराज़ थी पई, जंहिं सबबि हुन ज़हर पीती आहे। होॾां पुलिस जेको आहे वाक़े जी इत्तला मिलण बैदि वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां जांच पड़ताल करे कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी एहसान, तव्हांजी महिरबानी।